बोल गुरु नानक देव। प्रभु कृपा सां सुखन जो मनी सुखमनी साहिब जो क्रम 1994 में प्रभु परमात्मा शुरू करायो आहे। अॼु 21 अष्टपदी जेका सॼी निर्गुण ते ॿधल आहे ऐं हे सरगुण सतोगुण साकार रूप में असां अची करके निर्गुण खे प्राप्त करे ई असां हिन सतोगुणी साकार सत्संग खे जीवन खे सफलो करे सघंदासीं। जो निर्गुण मां सरगुण प्रकट थियो आहे, निराकार मां साकार थियो आहे, अंदरे सत्संग मां हे ॿाहिरियों सत्संग थियो आहे, अंदरे मंदिर मां अंदरे धुनियुनि मां हे ॿाहिरि मंदिर जा झांझ शंख और धुनियूं प्रकट थियल आहिनि। हे ॿुधी करे असां अंदरि वञूं, अंदरे मन खे जाॻाइण जे लाइ हे ॿाहिरियों जाॻाइण शुरू थियो आहे। ॿाहिरियों जाॻाए करे असां अंदरि मन खे जॻायूं। राम बसि इन थ्योरी खे ध्यान में रखी असां निर्गुण खे सम्झूं, पंहिंजी वृत्ति खे निर्गुण में टिकायूं, तॾहिं हमेशह असां सुख ऐं आनंद शांति खे पाए सघंदासीं। साहिब हिन पद में फरमाइनि था, अविनाशी सुख आपने आसन, अविनाशी सुख आपने आसन, तो जन्म मरण को नाशन, तो जन्म मरण को नाशन, जब अविनाशी सुख आपने आसन, अविनाशी सुख आपने आसन। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। अविनाशी सुख, अविनाश जो वास्तो असांजी आत्मा सां आहे। हिन शरीर मां जॾहिं जीव प्राण निकिरंदो आहे तॾहिं आ ध्वनि बंदि थी वेंदी आहे, उहा आवाज़ बंदि थी वेंदो आहे। राम मुंहिंजा प्यारा, असां उन खोज में हुजूं जेतिरो थी सघे, उन नाम जो धुन में जुड़िया पिया हुजूं। आख़िर धुन धुन में समाइजी वेंदी, नाम नाम में, तत ततन में समाइजी वेंदा। हर का शइ पंहिंजे पंहिंजे तत में समाइजी वेंदी। इहो प्रभु जो विधान आहे। जेके नाम वारा हूंदा उहो नाम में समाइजी वेंदा। तो धुन में ध्यान, ध्यान में धुन है, अकत कथा हर जान। अविनाशी परमात्मा प्रभु सुख आपन आसन, पंहिंजे सुख आसन ते विराजमान। तो हे मन ही परमात्मा आहे, आत्मा में परमात्मा आहे। श्री राम असां पंहिंजी वृत्ति खे उन आत्मा सां जोड़े रखूं त जनम मरण को कहा बिनासन। जॾहिं उन स्टेज ते असां अची वेंदासीं, उन वृत्ति खे टिकाए रखंदासीं, त जनम मरण असांजो छाजो थींदो ऐं विनाश असांजो नाश छाजो थींदो। तत ततन सां वेही वेंदा, मरी केरु वेंदो। राम त मुंहिंजा प्यारा, इन्हनि विरतियुनि खे थ्योरियुनि खे असां सम्झी हलूं। हे हिकिड़ी अष्टपदी निर्गुण उपासना ते बीठल आहे, बाक़ी ॿियो सरगुण साकार ते सॼो ही 23 अष्टपदी चयल आहे। जब पूर्ण करे ताप सोए, जब पूर्ण
पात्र सोए। जब पूरन करता तब सोए। ओ तब चमकी त्रास कहो किस होए। तब चमकी किस होए। तब चमकी त्रास कहो किस होए। तब चमकी किस होए। जब पूरन करे पात्र सोए। जब पूरन करे पात्र सोए। श्री राम। जब पूरन करता वो ठाईंदड़ प्रभु सोए। वो प्रभु अंतर्यामी असांजे घट भीतर वेठो आहे। असां विरती खे ओॾे जोड़े रखूं। श्री राम। तब जमकी त्रास कहो किस होए। त्रास माना दुख। जम माना दुख ॾियण वारो। मानसिक शरीर को दुख ॾियण वारो। असांजो मन भुले थो, अज्ञान में हले थो, वरी उहो शरीर ओड़ा कर्म करे थो हुजे जंहिंजे लाइ तन दुखी थो थिए त मन बि दुखी थो थिए। मन में अज्ञान जूं चिंताऊं, शोक, भव इहे करे थो त उहो असर तन ते बि पए थो। राम। 14% 15% मानसिक रोगी आहिनि। इन जे करे असांजूं कामनाऊं, वासनाऊं, भव, चिंताऊं, शोक इहा जम जी मार। जम बि परमात्मा पाण आहे, धर्मराज बि पाण आहे, शुभ कर्म जो फल सुख ॾियण वारो बि पाण आहे, जमराज जे रूप में अज्ञान जे दुख जी मार ॾियण वारो बि पाण आहे। सुख दुख प्रभु देवनहार। इन अखरनि खे ॾाढे ध्यान सां असां हृदय में ध्यान कयूं मुंहिंजा प्यारा। त पोइ जम जी सज़ा असांखे भोगणी छो पवंदी? जेकॾहिं असां विरती संतनि मां सिखी करे उन प्रभु में टिकाईंदासीं त जम की त्रास कहो किस होए, कंहिंखे थींदो? जब अवगत गोचर प्रभु का। 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 ओ तब चित्र गुप्त सुने छपे देखा। तब चित्र गुप्त किसको छप देखा। ओ तब चित्र गुप्त सुने छपे देखा। किसको छप देखा। जब अवगत गोचर प्रभु का। जब अवगत गोचर प्रभु का। श्री राम। श्री राम। व्यक्त करणु, ज़ाहिर करणु, उहो ज़ाहिर थियण वारो कोन्हे, व्यक्त करण वारो कोन्हे, अव्यक्त आहे। छो जो अगोचर आहे। गो माना इंद्रियूं। श्री राम। श्री राम। उहो परमात्मा असांखे हिननि अखियुनि सां ॾिसण वारो न आहे, हिननि कननि सां ॿुधण में न ईंदो, हिननि सां छुहण में न ईंदो, हिन खल सां, हिन नक सां सूंघण में न ईंदो, हिन ज़बान सां चखण में न ईंदो। इहे 5 ज्ञान इंद्रियूं आहिनि। इहे असांजी 5 ज्ञान इंद्रियूं दूत आहिनि जेका ॼाण ॾियनि थियूं मन रूपी राजा खे। श्री राम। उहा ॼाण पाए करे मन उन वाणी सां व्यक्त करे थो त हिन कोच ते वेहण सां मूंखे हीअ नरमाई आई, हिन खाधे खाइण सां हे रस आयो, हिन ॾिसण सां हे आनंद आयो, हिन ॿुधण सां हे आनंद आयो, हिन सुञण सां हे आनंद आयो। पर न उहो परमात्मा अव्यक्त, अगोचर, चर माना विषय,
गो माना इंद्रियों, उन इंद्रियों जी या विषय ना है। प्रभु एका तो असां भी उन पंहिंजी वृत्ति के हिन शरीर मां खणी, उन मन मां खणी, उन बुद्धि मां खणी, भगवान गीता में चयो, गीता जे आधार ते सॼो ॿधल आहे। शरणागति, बस शरणागति, ॻुझो ज्ञान इहो आहे जेको अर्जुन खे पिछाड़ी ॾिनई। कर्म जो उपासना जा ज्ञान जा रस्ता 18 जा ॿुधाए पिछाड़ी ॾियासीं। अर्जुन मां ॻुझो ज्ञान ॾियां मुंहिंजी शरणागति आहे, तुंहिंजो योग खे मां कंदुमि। तूं मुंहिंजी शरणागति न ईंदे तुंहिंजो कल्याण न थींदो। राम बसि इन अखर खे पकड़े करे हिन बाणी खे संधान में रखूं त असां पंहिंजी वृत्ति खे हिन शरीर खां, हिन मन खां, हिन तन खां मथे खणी वञूं। धन आहिनि उहे पुरुष जेके वृत्ति में वेठा शींहं अॻियां वेठा आहिनि। दर्शन करे उहे बि शांति पाइनि था। नांग शरीर ते घुमनि था, शांति पाइनि था। जीवड़ा घुमनि था, पंहिंजी वृत्ति मन शरीर खां तन खां मथे खजल आहे। राम राम राम। हिन ज़बान खे अहिड़ियुनि ॻाल्हियूं करण जी ताक़त न आहे, छो जी इहा शइ असांजे जीवन जे तजुर्बे में न आहे। पर हे ज़बानी अर्थ कयो थो वञे जेको बाणी जो आहे। प्रभु कृपा करे जिन खे प्यारो लॻो आहे उन्हनि पंहिंजी वृत्ति ओॾी अंदरि बणाए छॾी आहे। धन आहिनि छल मन ॿुधी करे असां थोरो थोरो उन वास ॾे वधूं। ॿुधो ई नाहे, सम्झो ई नाहे त असांजो करणु कीअं थींदो। जब अव्यक्त अगोचर प्रभु एका, जॾहिं वृत्ति उते टिकी वेंदी तब चित्र गुपत जेके खोटा ऐं ॻुझा ऐं ज़ाहिर कम असां मां थियनि था, किस पूछत लेखा। चित्र माना राम, चित्र चित्रण वारो ऐं गुप्त रूप सां ऐं ॿाहिरि रूप सां उहो लिखंदो वेंदो आहे। तुंहिंजूं चङायूं मंदायूं तो कंहिंखां लेखो पुछंदो, उन में कोई कर्म थींदो ई कोन, न सुठो न कसो। राम वॾे में वॾो कमु इहो संत चवनि था, भाई कुझु न करणु। इहे सभु कुझु सत्संग सिखणु इन लाइ कुझु न करणु, बसि चुप करे वेही रहणो। जंहिंमां इंद्री न हले, मन न हले, बुद्धि न हले, वृत्ति उन में हली वञे। छो जो प्रभु शून्य आहे, प्रभु ज़ीरो आहे, प्रभु सुन में समायल आहे। उहा तन जी सुन, मन जी सुन ऐं बुद्धि जी सुन अचे। चौथे पद में जो नर पहुचे तां को पाप न पुन। उन सुन में सुन, तां सुन, इहे सुनियूं अख़्तियार कंदो, तॾहिं उन चौथे पद में अची करके पोइ हिनखे कोई पाप न लॻंदो। राम राम। पोइ उन्हनि पुरुषनि जी जेको उनजी क्रिया ॾिसी करके जेको नेकी वञी कंदो, उन नेकी वारे खे उन पुण्य जो, उन क्रिया जो फल मिलंदो वञे। उन जे गुण जो कोई ॾिसी वञी निंदा कंदो तो निंदा करण वारे खे पंहिंजो फल मिलंदो। संत उन ॿिन्ही क्रियाउनि खां आज़ाद। राम सुठे खां बि, कसे खां बि। मुंहिंजा प्यारा, असां जीवन सफल करण जी वृत्ति कुझु हुननि महान पुरुषनि मां सिखूं। हा जब नाथ निरंजन गोचर गाधे, कौन बंधन बांधे।
नाथ निरंजन अगोचर गावे जब नाथ निरंजन अगोचर गावे श्री राम। जब नाथ निरंजन अगोचर अगाधे वो नाथ असां उन्हीं खां सवाइ अनाथ आहियूं। राम वो अंदर प्रभु आत्म देव नाथ आहे त असां सनाथ आहियूं, न त अनाथ आहियूं। प्रभु अनाथनि जो नाथ आहे, प्रभु निमाणनि जो माण आहे, दीननि जो दयाल आहे, असां निमाणा थियूं। राम जब नाथ निरंजन माया खां निरंजन रंजन माना माया खुशी, असली शब्द रंजन जो आहे खुशी। खुशी में जीअंदो यादि रखे हरदम इहा ॻाल्हि चए। तेनियूं श्री सतराम दास मदनाणी आया सत्संग में उठाए सुबुह जो जो साधु लीलाशाह जन चवंदा जो हाणे 1973 में उहे चोल छॾिया बाबा आशाराम जा जेके गुरु हुया श्री राम चवंदा हमेशह पाण खे ख़ुशि आहियूं, असां ख़ुशि आहियूं, असां ख़ुशि आहियूं। हर वक़्तु मन में ईअं चयो असां ख़ुशि आहियूं, असां ख़ुशि आहियूं। राम सुख दुख शरीर जो धर्म आहे, पंहिंजे टाइम सां ईंदो वेंदो और पंहिंजे मन खे कमज़ोर न करे। राम हाणे इहा सची ख़ुशी, पर जंहिं ख़ुशी में असां फाथल आहियूं, थोरे में ख़ुशि थोरे में रंज, इन खे शास्त्रनि चयो आहे इहे हर शोक जा मोजड़ा। ईअं चयो राम हिन जीव खे सदाईं लॻनि ई लॻनि था, थोरे में ख़ुशि थोरे में रंज, इन में गुज़रे थो त उन बालपण अवस्था खां मथे उथे ई नथो। जीअं ॿार थोरे में ख़ुशि थोरे में रंज, जे असांजो मन अञा हिते ई बीठल आहे थोरे में रंज, त असां ॿुधी जी असांजी वॾी काथे थी, शरीर खाई पी वॾो थी, उमिरि 5 लख गुज़रे थी, मगर असांजी ॿुधी काथे वॾी थी, असां गुज़ारण न सिखियासीं। जहिड़े हाल में प्रभु रखे असां रज़ा में राज़ी। श्री राम तुंहिंजा प्यारा उहो परमात्मा निरंजन आहे, उन सां मिलंदासीं बसि सदाईं आनंद में। ज्ञान जो फल इहो आहे, लक्ष्मी पुछे थी चरण गीता जेका सिंध में पढ़बी हुनजा महात्म लिखियल हूंदा, उहो महात्म सकंद पुराण में वरितल हुया, उहे गीता जा न आहिनि, पर उन ॻोठाणनि में उनखे दिलासन ॾियण जे लाइ गीता खे पढ़ण जे लाइ महात्म जोड़िया विया। राम ईअं हर कथा खे महात्म जोड़ियो वेंदो। उन में पहिरीं ध्यान में लिखियल हो त लक्ष्मी चरण पई माटे, भॻवान नारायण खे आराम पियो अचे त पुछेसि थी हाणे लक्ष्मी पाण यादि शक्ति आहे, उन में निकितल आहे, उनखे अज्ञान कीअं थींदो, पर असांखे सिखण सम्झण जे लाइ इहो माध्यम ॾिनो अथई। असां सिर्फ़ु ॻाल्हियूं ॿुधी करे या पढ़ी करे केसि ताईं ठहरी न वञूं त उहा अज्ञान में थी वई। अज्ञान में कीअं ईंदी बाबा? राम 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 हे असांखे माध्यम बणाए करे जीव खे असांखे संतनि उपदेश ॾिना, उन देवताउनि उन अवतारनि त साईं मां चरण मटियां थी तॾहिं तोखे निंड अचे थी, निंद्रा अचे थी। चयो लक्ष्मी तूं सम्झंदी तूं चरण मटंदी मूंखे निंद्रा अचे थी, मां गीता जे ज्ञान में आनंद आहियां, आनंदत आहियां, उन में महू आहियां। बसि ज्ञान मां न पंहिंजी ॼाण मां केरु आहियां, मां उन स्वरूप जे ज्ञान में आनंदत आहियां। श्री राम जब नाथ निरंजन अगोचर अगाधे, श्री राम बसि उहो ई ख़ुशी खां रहत। आए हर्फ न उपजे, संतनि जे लाइ सलोक थियल आहे, आए हर्फ न उपजे, कोई अचे त ख़ुशि न थिए, कुझु बि अचे, वस्तु अचे, व्यक्ति अचे, और जाइए शोक न होए, कंहिंजे अचण में ख़ुशि थियो त वञण में गम बि थींदो। इन ते सॼी गीता बीठल आहे त कंहिं बि वस्तु व्यक्ति सां कंहिं शइ माण्हू सां आसकती न जोड़ियो, लगाव न जोड़ियो, राम अटैचमेंट न जोड़ियो। संत लाइ विद्वान जा छा छा चवंदा आहिनि, राम आसकती जोड़े, इहो विच में मेल थियो आहे व्यक्ति वस्तु जो, या उहा विछड़ी वेंदी या तूं विछड़ी वेंदे, ओतिरो कष्ट सहणो पवंदो।
राम मुंहिंजा प्यारा इन सां बची रहूं लिंग लोकनि सां हीअं हबीब सां जाॾो आयासीं जंहिंजी शक्ति सां हलंदा पिछाड़ी उहो परमात्मा आहे असांजे कल्याण धान करे छॾियो हिन पौड़ी पूरी करके मां ॿई अखर चवां थो जब नाथ निरंजन अगोचर बस वो इंद्रनि जे अचण में नाहे अगाध आहे परमात्मा ओहो ये उन्हीं जे अणु मोहे सॼो संसार बीठो आहे तब कौन छुटे कौन बंधन बांधे केर छुटल आहे केर बंधन में आख़िर में साहब चंदा उन प्रभु जी व्यापक सिफत में आपन आप आप ही अचर जा आपन आप आप ही अचर जा नानक आपन रूप आपन ही उपर जा नानक आपन रूप आपन ही उपर जा नानक आपन रूप आपन ही उपर जा आपन आप आपन ही अचर जा श्री राम आपन आप आप ही अचर जा नानक आपन रूप आप ही उपर जा श्री राम प्रभु परमात्मा अचरज रूप आहे प्रभु परमात्मा हाणे कीअं अचरज रूप आहे उहो ॾिसण वारी वस्तु आहे जो असां चऊं अचरज रूप आहे प्रभु खे छा मां पहचानबो गीता चए भगवान चए पंहिंजे ज्ञान में प्रकृति जे माध्यम सां ई पुरुष जी पहचान हा प्रकृति जे माध्यम सां ई पुरुष जी हिन सॼी प्रकृति में पुरुष समायल उहा आत्मा समायल उहा अदृश्य आहे जड़ चेतन जगत जेतिरो बि ॾिसण में अचे थो उन जी सता सां ॾिठो श्री राम त असां हिक हिक शइ में महू थी वञूं असां दरवेश बणिजी वञूं दरवेश बणजण जो मतिलबु असांजो अंतःकरण शुद्ध थी वेंदो असांजो ज़मीर रोशन थी पवंदो सिंध में चवंदा आहिनि असांजो कल्ब शुद्ध थी पवंदो शुद्ध थियण खां पोइ कहिड़ी दरवेश जी थींदी त जेकी ॿिए जे मन में आहे उहो सम्झी वेंदो राम सम्झण खां पोइ पाण खे कोई उहो तांत्रिक नाहे जो ज़ाहिर कंदो प्रदर्शन कंदो मां तुंहिंजे मन जी ॼाणा थो न पर उते यकीन कयूं वेठो हूंदो त कयो त संत जो उहो ठपो निकिरंदो जेको तुंहिंजे अंदरि में सम्झियासीं सिंध वारा प्रदर्शन न कंदा हुआ पर मां हिकु हिकु विषय जंहिं ते खणा जंहिंजो छिरो मगज़ में पैदा थींदो त इहे ॾींहुं लही वञे मां उहे ॻाल्हियूं ॿुधाईंदो रहां फ़क़ीरनि संतनि मां जेकॾहिं अनुभव कयो हुजे त छा मां इन विषय ते उन दृष्टि सां चवंदो भुलिजी न वञो ज्ञान जी दृष्टि हले थी तव्हांखे के अनुभव न थींदा आहिनि त असांजे अंदरि में हे आहे त हेॾो हे आवाज़ अचे थो पंहिंजो पाण सां ईमानदार थी ॾिसंदव हे परमात्मा जी आश्चर्य कारीगिरी आहे हे परमात्मा जी आश्चर्य कारीगिरी आहे हिन खे कोई लखे न सघंदो माना ॼाणी न सघंदो जीअं बरसात जूं बूंदा ॻणिजी न सघंदियूं असंभव आहे वारी जा कणा ॻणिजी न सघंदा छा असंभव आहे ते परमात्मा जी लीला चवण में न अची सघे पर हिन आश्चर्य कारीगिरी खे अगरि
कहीं कुछ समझो आहे, कुछ माना थोड़ो, कुछ माना थोड़ो, जरा सा श्री राम। कुछ भी जेकॾहिं हिन कारीगरी अचरज कारीगरी खे सम्झो आहे त उहो संतन सम्झो, पर समय तो उहो जेको उन प्रकृति खां हटी करके जंहिंखे प्रकृति महसूस करे थी हिन तन जे द्वारा, मन जे द्वारा, बुद्धि जे द्वारा, जॾहिं अंदरि आत्मा में वेंदो तॾहिं सम्झंदो न बाबा राम। बसि हिते सम्झो कंहिं वटि असां कंहिंजे दर ते पहुतल आहियूं या कंहिं वटि पहुतल आहियूं, बसि हिन में सम्झी वेंदासीं। कुझु बि जेकॾहिं सम्झो हूंदो न त हे ज्ञान इहे असांखे आम मिलंदा, किताबनि में मिलंदा जल्दी असांखे। हे तत्व कढी करके ॿुधायो राम। नानक पाण अचरज रूप आहे त हीअ जेका लीला पैदा कई आप ही उपरजा, पाण ई वरी उन में पैदा थियो। उहो गीता जे आधार ते ई सॼा अखर आहिनि। उहो ज्ञान थी न आहे सघंदो जंहिंमें गीता जो ज्ञान मिलियल न हो। उहो ज्ञान ज्ञान ई न आहे। गीता पिन जो ज्ञान करे असांजे गुरु ग्रंथ साहिब जे हर शब्द में गीता जो ज्ञान समायल आहे। शरणागति शरणागति शरणागति, जेसिताईं शरणागति न ईंदासीं असांजो कल्याण न थींदो। राम राम राम। इहो मन जूं घटि वधायूं, दुख सुख मान अपमान हन हानि लाभ, इहे सभु गुज़ारण सिखूं बाबा। इनखे हटाइण न अचूं संतनि ॾे। राधा स्वामी ब्यास वारो ठके ठोके चए थो, कंहिं बि ॿाहिरी घुर्ज लाइ मां वटि नाम वठण आयो त तव्हां वॾी भुल में आहियो। असांजा दुख कटजनि, हे मान मिले, हे कोर्ट में केस पूरो थिए, सख़्त सख़्त भुल में आयो। नाम इन जे लाइ न आहे सवाइ अंतःकरण शुद्ध। सचा संत पंहिंजी सचाई ॿुधाईंदा पिया, असां वॾी भुल में आहियूं, असां गुज़ारण सिखूं। सत्संग इन जे लाइ जेको हाल आहे गुज़री वञे। मां अॻ में ॿ ॻाल्हियूं हमेशह चवंदो आहियां, जीवन सॼो गुज़ारियो आहे। जहिड़े बि असां स्थिति में हेठि में अची वञूं त पाण खां अञा हेठि वारे खे ॾिसूं त मन खे पंहिंजो पाण संतुष्टि अचे। जॾहिं वॾा थियूं जेको अहंकार थो पैदा थिए, पाण खां वॾनि खे ॾिसूं त केॾा गंभीर आहिनि, ॿोलनि ई कोन था। कल्ह छड़ो मंत्री वेठो तव्हां उन मां ॾिसो, भई न पको न खपे, मथे ते टुवाल उघे पियो पर पोइ पको हलाइण न ॾिने। इन ख़्याल सां त संगत खे वॾी हवा न आहे, मां कीअं वेहां। इहे वॾनि माण्हुनि जी निशानी थी वञे। मां थोरे में चवां बसि, न सम्झियो। तबियत थोरो कंहिंजे करे कमज़ोर थी पई आहे, न त मां गर्मियूं उहे सठियूं जो क्या कहना, इहे मणनि जा मण गर्मियुनि जा। पर छा परमात्मा जंहिंजे करे हाणे थोरी सहण जी घटि कराए थो। राम। हा, माण्हुनि खे आम खे सुख मिले। साईं साधराम साहिब ईंदो, हिते मेलो पूरो थियो, पुष्प में पुॼाइण वियासीं। न पखे जेठो बीहे न वञण लोड़नि ॾे, खल्क स्टेशन ते बीठिया हा त साईं एॾो पखे तो हिन चेयर ते वेहो न, जेतिरो त खल्क बीठिया बीठिया। एयरपोर्ट ते हलिया आहिनि, बीठा आहिनि त बीठा आहिनि। इहा वॾे माण्हुनि जी निशानी आहे। ऐं असां जंहिं महिल थोरो पुॼंदासीं पहिरियों पखे खे ॾिसंदासीं, मथां आहे त उते वेहूं। नज़र में ई सम्झ में अची वेंदो आहे त अचे थो कीअं वेहे थो। बसि मां थोरे में मुंहिंजा प्यारा वॾो माण्हू उहो आहे जेको पाण खां वॾे खे ॾिसे त केॾी गंभीरता आई आहे, केॾी सहनशीलता आहे। सम्झियो न, त पंहिंजो पाण जो अहंकार दूर थी वञे।